एक गर्मी तपाया ता जी वरी फरमाइश मतो फरमाइशा आने चाय पींदो मसलो छा है ता आहे छा गाला बस फोन बंद ही न था कयो एकड़ो मिनट ही न था छड़े जो काते को सुख जो साह खणम हां हेल हुकुम कर अदा ये थोड़ो फोन ते गला तो गर्मी है छपरे में बीठो 2 मिनट बी सिकाऊं हां छो न पीए छो न पीए पानी पींदो ना मेहरबानी हाँ ठीक है आधा ये वट अस्सलाम वालेकुम अस्सलाम सर चाल आ खुश है खैर दुआ हुकुम क्यों यार साबुण देओ माके कपड़न धोणा रा हां तकरीबन 6 दाना दीजो अच्छा जी जी यार पैसा काथे लेमन बिस्किट जो यो दीजो भाई यो पैकेट सजो हाजिर 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 और सर्फ भी दीजा 50 50 वाला 4 दाना सही एक कस्टर्ड किया सही आयो ये वडी थैली थी बस नडा नथी हल हे सही है बस ठीक है थैली है हूं अबे हो वरी मानु सिस्टम वरी करे ये बिस्किट सफर दी हां बेओ बस यो कस्टर्ड भी देना नड़े 12 आलो ए हां लड़ दे या सरी सजी लड़ जाए हां वाह गाना दाना 6 दाना 12 8 दाना दी 8 हां ठीक है भाई यो सही है हिसाब करे दवा ये बा बड़ी असा दुकान दे इंदो कर बाबा हां असा तो को सा बे पास वेंदा ही ना खबर थी पाने 350 रुपया यार खोलिया नथी आयो खुलिया दे न खोलिया ना है खुलिया तो मावट भी ना पाण जी तो सिस्टम समझ में जाने खोलिया हल ठीक है वट बे दफे दई जाए यार आने मां मता सुबाने वना हैदराबाद निकरी यार को मसलो ना महीने को पोडे ही वे जाए भला धंधो तो पाड़े जो अकेड़ो भजी वेंदे तू खड़ी वन हाओ हां मसलो ही ना मता महीने को मथे लगी वने यार बाबा मसलो ही ना है तू पाड़े जो भले 2 महीने को पोच खुलिया ना है न मावट बस हल ठीक है ये सर्फ कर पायो वाह वाह ए इनी जे करे तो वटी ना मोहब्बती ना ना को हुकुम आता जो हुकुम आता बड़ी गाल दुकान है सारो दुकान 350 सदो 500 दे तो न की न तो चे तो मा को शाम वठी वन्यो वर चे तो मा के सुबाने दई वन्यो मा जो छा खावा ना मोचड़ा बीठो है को छाव में तदी में पखो भी उन जो आ आओ आओ बे बड़े खेरा सेठे अब हुकुम सामान दे बा चा खपई यार ये बटे केक दे हां और ये चिप्सा दे हां और अला तो गया थी दे यो छा जो यार माके सुपर दी जाए सुपर हां हां बेओ छा केकन यो यार कपड़न धोना साबुन आए ना हां आए वो भी दे घना दाना दे ये बताना दे बताना हां बेओ बस कोड़ा घना दा पैसा पैसा दे 250 रुपया अच्छे खुलिया दे न खोलिया तो ना माटी दी यार खुलिया मावट भी ना नगोणी भी एकड़ो ग्राहक आयो हां हल पो दई वे जाए वठ ठीक है हां पो दई वे जाए याद करे सही है तो जमल आयो वापसी में तो करी नो सही है ना पाड़े जा बाहर बाबा खुलिया ना भी को मसलो ही कोने पर पैसा न होजन भी ता हले आईंदा क्यों पांचो दुकान समझो बाबा ना ठीक है मेहरबानी मसलो ही ना है मसलो ही ना है हुकुम आ तो हुकुम हां बेओ बा बरकत खुशा तू टाइटा चाय न तो पिए छो हां बड़ी गाल ए भी दुकान हलाइंदो एकड़ो मिनट सिबिर कर एकड़ो मिनट सिबिर कर आज तुजो कम कया थो न जेको चए सदो मा आन्या थो एड़ो दुकान वारो आ एकड़ो न जेको 500 देसो न 350 जो सामान बिन के 500 मोटा दे तो जो 250 बिला बिन के मना बदा पैसा त मोटा दे तो सामान खई वन सुबह दी तो मा केड़ो चाचे जो पुटरा से काथे रहो नूरवा काथे रहो थरीवा मा जो केड़ो कम थासे मा त न्या 1000 दींदो मा से बेओ होटल किए तो हां हां जानी अस्सलाम वालेकुम वालेकुम सलाम यार मां जेते बीठो भी होयम मोबती मानू लगे तो मा चोन सामान भेतो वती वना मां तो के चो छा खपे हां दे यो दे पतो रे एकड़ो मसाले पतो दे हां हां सजो हां वाह वाह को खत्म बतवा या देख वेग लाइंदे ए हाले ठीक आ होवती वो हो छा है केड़ो यो ये तो कम जो ना है
हाँ जेफाणो आइटम आहे न जहिड़ो आहे ॾे हे ॾे साम्हूं इहो लाहे सभु हे सर्फ हा सभु हुजनि 2 4 6 थी हा हुजनि हुजनि ॿियो? मसलो न आहे ॿियो छा ॾिए हिकिड़ो बिस्किट जो डॿो ॾे महिमान वेमान ईंदा न हा हो हा हा वाह वाह कहिड़ो हुजे जहिड़ो मिठो हुजे उहो आहे न मामा वॾी ॻाल्हि आहे यार जहिड़ो मिठो हुजे हा मुसाग थी मुसाग मुसाक कोन थी मुसाग न आहे न ॿियो मज़े घणो हिन जो हिसाब घणो थियो हिन जो हा 200 200 400 600 जो 780 रुपयो नसवार थी नसवार हा आहे नसवार आहे हा बनू बनू हा हे थी सॼो बंडल थी सॼो बंडल आहे हा हल ॾे इहो सॼो हे रखियो सॼो बंडल हा हा छो 820 रुपया कुझु रायत कर न जायती आहे दिल जाए कर भाउ भला हाणे पाड़े जो तूं हाणे खुलिया न थी आहे न न खुलिया न आहिनि न मां वटि हेॾे कर मां वटि आहिनि ॾियां थो आहिनि भाउ खुलिया आहिनि हा भाउ 180 रुपया बकायो तुंहिंजो इहो ॿुध मामा उहो हुननि खे उहो ॿ ॼणा जेके वठी उन्हनि खे त चए पियो त मां वटि खुलिया न आहिनि पोइ ॾेई वञो मुंहिंजे उन्हनि वटि त 500 आहे अस्सलाम मां वटि 1000 रुपयो हुयो उहो बसि अबा हे सभु मौजा ई छोकिरा आहिनि मौजो ई दुकान आहे अब हाणे रख मथे करे सामान सिधो असांजो कम ई इहो आहे दुकान ते माण्हू फासाईंदा आहियूं हे मुंहिंजा मज़ूर आहिनि हस्कारी पैसा ॿधा ॾिनो मुंहिंजे खुलिया न आहिनि त तो बि लालच कई अथई मां वटि 1000 रुपयो आहे घणो सौदो विझी ॾे पनी में हा वाह रखो हे अंदरि हीअं कर न मटाए त ॾे न छा मटाए ॾियां हाणे हाणे हिकु मथे खे चाढ़ींदुमि छा तो मामा छो अथई कंहिं चई वठ मां चयो तकड़ में वठां त ईअं बसि जीअं पैसा ॾियां विझी ॾे वा पनी में विझी ॾे हल तकर में छा भला ए नसवार कंहिंजे काॾे तो मुंहिंजे खानदान में केरु न हणंदो आहे घुरी कए घुरी पंज मां जो मोकार थियो घुरी त मामा ईअं न कर न हरू भरू पोइ तूं बि त लालच कई त हुननि खां 500 नथो वठे माखो बि न वठंदो नसवार ॾे मसाले जो पतो ॾे खण त ख़बर पवई न हाणे ये सजो वतो ताई जा हा सॼो विझी ॾे हां धंधो ईअं कबो आहे ॿिए खे ईअं फासाइबो आहे चरियो करे तूं बि लालच कई त मां 800 जो सौदो वठंदुमि 1000 ॾींदुमि बकाया ॾियूं त खुलिया 1000 खई वेंदुमि छेड़े बि ठगी थोड़ी खण सौदो हल ए वट ता हल अल्लाह जो कसम जाई सच चवंदा आहिनि अलाह सां जेतिरे त हिन ज़माने में लालची आहे न हा लालची आहे न त ठग बुख न भरता खणोड़े 500 वरी ओड़ो पियो वरी 2-3 ग्राहक फासाए जो हलो हलो हिम्मत कयो ए मामा हे हिकिड़ो मोटाए वटि हिन जाइ ते खंड ॾे बाबा जॾहिं न कई त न कई न हे हूअं बि हले ई न पियो चङो छो तो खयो खण हल हे मोटाए ॾे लालची लूसी भेड़ा उन्हनि खां 500 मोटाए वरिता त हिन बि 1000 ॾिनो मुंहिंजा 800 रुपया बचंदा सौदो फ्री में थींदो तो जहिड़े खे सुञाणींदा हो हे अछू मुछा ईअं न कयूं पुट धंधो कयूं था कंहिं चई सघो मां 10 रात ॾींदुमि हा